दोस्तों हक़ मौजूद अॼु हिकु दफ़ो ॿीहर असीं GSM मुतहिदा महाज़ जे चेयरमैन मोहतरम शफ़ी मोहम्मद बुरफ़त वटि आया आहियूं। असां ही जेको गुज़िरियल 2 हफ़्तनि खां इंटरव्यू जो सिलसिलो शुरू कयो त जीअं क़ौमी तहरीक जो अहातो करे सघिजे ऐं ॾिसिजे त किथे असां खां कमियूं कोताहियूं रहियूं ऐं उन्हनि खे कीअं बहितर करे सघिजे थो, उन्हनि खे किथे दुरुस्तगी जी ज़रूरत आहे, किथे तसीह जी ज़रूरत आहे। त उन हवाले सां असीं GSM मुतहिदा महाज़ जे चेयरमैन वटि अॼु हाज़िर थिया आहियूं ऐं असांजी कोशिशि हूंदी त हीउ जेको स्पेसिफिक हिन सूरत हाल में इंटरव्यू हुयो उन खे अॼु वाइंड अप कजे ऐं मूं कोशिशि कई आहे त तव्हां दोस्तनि जेके सुवाल मोकिलिया उन दोस्तनि जे सुवालनि खे कंपाइल करे मां उहे सभु सुवाल अॼु GSM मुतहिदा महाज़ जे चेयरमैन वटि खणी आयो आहियां ऐं कोशिशि कंदासीं त उहे सुवाल साईंअ जे अॻियां रखिजनि ऐं गुज़िरियल ही जेके असांजा 3 इंटरव्यू थिया आहिनि अॼु कोशिशि हूंदी असांजी त उनखे फाइनलाइज़ कजे ऐं को हिकिड़ो गॾियल नुक़्ते नज़र का हिकिड़ी गॾियल जेका साईं जी तजवीज़ राय या हुकुम आहे उहो अव्हां ताईं पहुचाइजे। सो हाणे हलूं था पंहिंजे इंटरव्यू तरफ़, पर हिन इंटरव्यूअ खे शुरू करण खां अॻु में हस्बे मामूल मुंहिंजी अव्हांखे गुज़ारिश हूंदी त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे अव्हां यूट्यूब में प्रॉपर खोले उते ॾिसो ऐं अञा ताईं जेकॾहिं अव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त सब्सक्राइब कयो, लाइक कयो वीडियो खे ऐं वीडियो खे शेयर बि करे सघो था। जनरली जॾहिं अव्हां यूट्यूब तां हिन वीडियो खे ॾिसंदव सर्च कंदव त तव्हां वटि सब्सक्राइब जो ऑप्शन ईंदो। फेसबुक में इहो ऑप्शन मौजूदु न आहे। महिरबानी करे इन ते गौर कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा। सो साईं हिन सूरत हाल में मुंहिंजो अव्हां खां पहिरियों सुवाल त हिन समूरी सूरत हाल में जेका माज़ीअ खे मद्देनज़र रखी हाल में अहिड़ो छा कजे जो सिंध जो मुस्तक़बिल समिरी पए, सिंध जी आज़ादीअ जी जेका राह आहे उहा सवली थी पवे, इन मुतलिक़ अव्हां छा चवणु चाहींदव? अदा हाणे मां सम्झां थो त बुनियादी जेका ॻाल्हि आहे जेका सिंधी क़ौम खे सिंध जे क़ौमी तहरीक खे असां सभिनी खे सम्झणी आहे उहा इहा आहे त कमज़ोरी कंहिं बि क़ौम जी कमज़ोरी जेका आहे उहा ग़ुलामीअ जी अलामत आहे या ग़ुलामीअ जा दरवाज़ा खोले थी। तव्हां सियासी तरह कमज़ोर आहियो, तव्हां अस्करी तौर ते कमज़ोर आहियो, तव्हां मुआशी तौर ते अगरि कमज़ोर आहियो या तव्हां फ़िक्री बुनियादनि ते अगरि कमज़ोर आहियो त उहा कमज़ोरी जेका आहे उहे ग़ुलामीअ जा समूरा जेके दरवाज़ा आहिनि उहे खोले छॾे थी। तंहिंजे करे मां सम्झां थो त हर क़ौम जीअं असां सिंधी क़ौम जी जेका तारीख़ रही आहे, हाणे तारीख़ एॾी वॾी शानदार रही आहे, भली जो असां ग़ुलामी बि उन में ॾिठी आहे, वरी आज़ादियूं ॾिठियूं आहिनि, मज़ाहमतूं ॾिठियूं आहिनि, वेड़ सां ॾिठी आहे। मां हिकिड़ो नंढिड़ो मिसाल सिंधी क़ौम जे अॻियां रखंदुसि त अरबनि जॾहिं अरब साम्राज्यत उन्हनि क़ाइमु कई, पाण खे मुनज़म कयूं, पंहिंजी कमज़ोरी ख़तमु करे ऐं यकमुश्त थी सॼी दुनिया उन्हनि फ़तह करणु शुरू कई त सिंध जे मथां अरबनि तक़रीबन 16-17 काहूं कयूं ऐं हर भेरे सिंध मां उहो शिकस्त खाई, पंहिंजा माण्हू माराए, मोचड़ा खाई ऐं वापसि रवाना थी विया। ऐं दुनिया जी का बि अहिड़ी क़ौम कान्हे का जिन उन वक़्त जे अरब साम्राज्यत जेका हुई उन जे हिक खां वधीक हमले खे को हुननि डिफीट कयो हुजे। यानी जिते बि अरब विया उन्हनि सभिनी वॾियुनि वॾियुनि शहंशाहतुनि खे उन्हनि जेको आहे सो फ़तह कयो, कब्ज़ो कयो, मार ॾिनऊं, पर सिंध 17 भेरा उन्हनि खे जेको आहे सो डोड़ाए कजो। इहा असांजे उन वक़्त जी जेका ताक़त हुई, कुवत हुई, यानी कुवत हुआसीं, ताक़त हुआसीं त असांजे मथां ग़ुलामी मुसलत थियल कान हुई। हाणे उन खां पोइ मुख़्तलिफ़ दौर जेके अचनि था, ज़ाहिर ग़ुलामी, कमज़ोरी, सभु कुझु, पर हिन वक़्तु ही जेको अॼु जे दौर में पाण रहूं था उन में दुनिया जूं समूरियूं क़ौमूं पंहिंजो पाण खे ठाहिनि पियूं, ताक़तवर कनि पियूं। अॼु जी जेका दुनिया आहे उहा जदीद साइंस ऐं टेक्नोलॉजी जी दुनिया आहे। ऐं हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां त दुनिया में जेको अॼु जी जेका सूरत हाल आहे उन में तव्हां ॾिसंदो त कुझु ख़िता अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे पाण में, यानी उन जी जेका आबादी आहे
उनजो जेको मिडिल क्लास आहे उनजी जेका क़ुवत ख़रीद आहे उन जे हैसियत में उहे मंडी बि आहिनि, यानी जेको माल पैदा थिए थो, जेका पैदावार थिए थी उनखे क़ुवत ख़रीद तौरु उनजी हिकिड़ी मंडी बि आहिनि। उहे साॻी जॻह ते टेक्नोलॉजी साइंस में बि हिकिड़ी वॾियूं क़ुवतूं आहिनि, ऐं अस्करी तौर ते बि उहे जेके क़ुवतूं आहिनि उन्हनि में तव्हां ॾिसंदो जीअं अमेरिका आहे, यूरोप आहे, मिडल ईस्ट आहे, या सेंट्रल एशिया, अफ्रीका, ख़ुदि इंडिया आहे, ओभर एशिया या चीन, इहे समूरा जेके ख़िता आहिनि इहे हिकु त हो पाण में मंडी आहिनि, उन्हनि जी वरी अस्करी ताक़त बि आहे ऐं टेक्नोलॉजी जेका उन्हनि वटि आहे, तंहिंजे करे हो सॼी दुनिया जे मथां हिकिड़े क़िस्म जी बालादस्तीअ जी वेड़ चइजे या चटाभेटी चइजे, या जेको तज़ाद टकराउ जेको हींअर हले पियो उन में मिडिल ईस्ट में छा पियो थिए, तव्हां ॾिसंदो हेॾां यूक्रेन ऐं रशिया जे विच ते छा पियो थिए। हे असुलु मामिलो इहो आहे, अमेरिका चाहे थो त यूरोप खे मंडीअ तौरु मां पंहिंजे गिरफ़्त में रखां, ऐं ॿिए पासे रूस चवे थो त मुंहिंजो जेको तेल गैस ऐं मुंहिंजी जेका मंडी आहे यूरोप उहा हुजे। हे टकराउ सॼो मुआशी आहे, सॼो टकराउ मुआशी आहे। तंहिंजे करे तव्हां मिडिल ईस्ट ते वेंदो, उते रूस ऐं चीन चाहिनि था त असां जेको आहे मिडिल ईस्ट खे पंहिंजी मंडीअ तौरु कतबु आणियूं, असां पंहिंजी उते इजारादारी कयूं, ऐं जॾहिं त उहो ऑलरेडी अमेरिका जो जेको आहे सो ज़ेरे असर मिडिल ईस्ट रहियो आहे। तंहिंजे करे हिन सॼे हिन असीं फिनामिना खे ॾिसूं था त चीन चाहे थो त मां दुनिया जी अमेरिका खे को हेठि करे उनजे मथां नथो बीहणु चाहे। अॼु जे चाइना जी पॉलिसी आहे त बाबा अमेरिका खे चलो तूं बि आहीं मां बि आहियां, ॿ ॼणा आहियूं, ॿई गॾियल तौर ते वेही दुनिया खे जेको आहे सो रूल कयूं। वर्ल्ड ऑर्डर जेको आहे सो तुंहिंजो रुॻो न हलंदो, पर मुंहिंजो बि हिन में जेको हिसो पती हुजे, जेकॾहिं न त पोइ रीजनल क़ुवतूं जेके आहिनि से रीजनल पावर तौरु उन्हनि खे अॻिते आंदो वेंदो। सो दुनिया जूं सभु क़ौमूं अस्करी तौर ते ताक़त रखनि थियूं, टेक्नोलॉजी साइंस इल्म ऐं ॾाहप में जेको आहे पंहिंजी हिकिड़ी क़ुवत रखनि थियूं। उन्हनि जी मुआशी जेका सघ उन्हनि खे क़ुवत ख़रीद में तब्दील करे थी, उन समाज खे उन मुआशिरे खे। असां उन जे निस्बत जे करे ॾिसूं था त ग़ुलामीअ जी अहिड़ी हिकिड़ी इंतिहा में फाथल आहियूं जो अॼुकल्ह हिकिड़ी वैक्सीन निकिती आहे जेका बीमारियुनि जे लाइ लाज़िम आहे, ज़रूरी आहे, जेको असां पंहिंजे ॿारनि खे हणायूं। उते असांजा मौलवी जेके आहिनि बिगड़जी पिया त न बाबा इहा असीं न हणाईंदासीं, इन मां हे नुक़सानु आहे, काफ़रनि जी आहे, फलाणनि जी आहे, टीरनि जी आहे। त यानी ग़ुलामीअ जी इहा जेका सूरत हाल आहे इन में असीं अचे क़ैद थिया आहियूं। तंहिंजे करे मां सम्झां थो त असांखे ईंदड़ मुस्तक़बिल जे लाइ असां रियासत जो जेसीं ताईं घेरो न कंदासीं, हर हिकु उहा क़ौमी तहरीक जी का पार्टी हुजे, दानिश्वर हुजनि, इंटेलेक्चुअल हुजनि, शागिर्द, वकील, रियासत जो घेरो करे उनखे कमज़ोर करिणो आहे, उनखे टोड़णो आहे। दुनिया जे हिननि समूरनि तब्दीलियुनि मां, हिननि तज़ादनि मां, हिननि झेड़नि मां इहो हिकिड़ो सबक़ु मिले थो त जेका क़ौम पंहिंजे पाण खे, पंहिंजे वजूद खे विढ़ी न बचाईंदी उहा ख़तमु थी वेंदी। तंहिंजे करे मां सम्झां थो त कल्ह असीं छा बि हुआसीं, अॼु जी तक़ाज़ा इहा आहे त असां मुस्तक़बिल जे लाइ सिंध जे समूरे यानी समाज खे यूनाइट कयूं। रुगो लीडर न, 4-5 लीडरनि ते पाण ॻाल्हाए चुका आहियूं। हाणे माण्हुनि खे मुतहद थियणो पवंदो, सियासी कैडर खे मुतहद थियणो पवंदो, दानिश्वरनि खे, वकीलनि खे, शागिर्दनि खे, औरतुनि खे। मां चवां थो त सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी जेका उन्हनि खे असांखे मुतहद थी करे हिन गैर फितरी रियासत जे ख़िलाफ़ जेका जदोजहद आहे, जेका मज़ाहमत आहे, उनखे तेज़ करणो पवंदो। साईं यकीनन अवां हिन सवाल जे जवाब में जेका वक़्ताइती ॻाल्हि कई ऐं अहिड़ी अॼु तव्हांजी पोस्ट बि मुंहिंजी नज़र मां गुज़री त हिन वक़्तु इहा जेका हले पई कैंसर जे ख़िलाफ़ मुहिम या वैक्सीनेशन जो अमल, त यकीनन असीं हिते जर्मनी या यूरोप में गुज़िरियल 30 सालनि खां ॾिसूं पिया, ऐं ख़ुदि इवन जर्मनी जा अंग अखर ॿुधाइनि पिया त 2014 खां 1 करोड़ खां वधीक 14 साल जी उमिरि खां घटि वारे ॿारनि खे इहा वैक्सीन लॻी चुकी आहे। त उन वक़्तु मौलवियुनि जे तरफ़ां मुखालफ़त करण ऐं उनखे मीडिया में वधाए चढ़ाए पेश करण जे पोयां अवां इनखे कीअं पिया ॾिसो, ऐं अवां न छा पिया सम्झो त इन वक़्तु सिंधी आम माण्हुनि खे या उतां जी जेका आम मख़लूक आहे उन्हनि खे इन जे ख़िलाफ़ कीअं रिएक्ट करणु खपे, ऐं इन वैक्सीनेशन जे अमल में हिसो वठणु खपे या न वठणु खपे, इन मुतालिक़ अवां छा चवणु चाहींदा? हाणे बुनियादी ॻाल्हि इहा आहे त हिकु त इहो चयो वेंदो आहे त बाबा जेके क़ौम परस्त आहिनि या सिंध जी क़ौमी तहरीक जेका आहे उहे
मज़हबी धुरियुनि जे या मज़हब जे ख़िलाफ़ आहिनि या उहे मज़हब खे घटि वधि ॻाल्हाइनि था। पर मां सम्झां थो त ईअं कोन्हे को असां मज़हब जे ख़िलाफ़ कतई न आहियूं ऐं समूरनि मज़हबनि जो जेके बि आहिनि असां उन्हनि जो एतिराम कयूं था। इन क़िस्म जा बैनर खणी करे सिंध में GS मुतहदा महाज तरफ़ां असां मुख़्तलिफ़ जेके रैलियूं कढियूं आहिनि। पर हिकिड़ी बदकिस्मती आहे ऐं हीअ ॻाल्हि मां जेके बि मज़हबी दोस्त मूंखे ॾिसनि पिया उन्हनि जे लाइ मां चवां थो त हीअ भला कहिड़े क़िस्म जी यानी सोच आहे, ज़हनियत आहे, या मां उनखे चवां त केॾी वॾी असांजी बदकिस्मती आहे त जॾहिं बि साइंसी इजादूं थियूं आहिनि, का बि शइ साइंस इजाद कई आहे त मज़हबनि ऐं ख़ुशूसनि असां वारा जेके इस्लामी जेके माण्हू आहिनि उन्हनि पहिरें ॾींहं खां वठी उनजी हिकिड़ी शदीद मुखालफ़त करणु शुरू कई। मसलन मां इन ते माज़ी में बि चवंदो रहियो आहियां त यूरोप वारनि जॾहिं घड़ियाल ईजाद कयो, वॾो घड़ियाल हूंदो जेको कंहिं बि चौराहे ते मथे हणी छॾंदा त जीअं मख़लूक जेका आहे लंघे ते उन्हनि खे टाइम जी ख़बर पवे, ऐं उहो ख़िलाफ़त जो दौरु हो, यानी समूरी इस्लामी दुनिया जे मथां हिकिड़ी ख़िलाफ़त हुई, तुर्क ख़िलाफ़त। ऐं उन ख़लीफ़े ॾे जॾहिं यूरोप वारनि उहो घड़ियाल मोकिलियो त उते जेके आलम हुआ, यानी समूरी इस्लामी मुल्कनि जा आलम जेके मर्कज़ में वेठा हुआ, ख़िलाफ़त जे हुन में वेठा हुआ, उन्हनि पंहिंजे शहनशाह खे या उन जेको हुनजो हुक्मरान हो उनखे चयो त बाबा जेकॾहिं इहो घड़ियाल तो हिते हयो त असीं तुंहिंजे ख़िलाफ़ फतवा ॾींदासीं ऐं तुंहिंजी हुकूमत ॾाहींदासीं, छाकाणि त इहो घड़ियाल पाणे थो हले ऐं मज़हब में हुननि जे में इहो चयल आहे त अलाह जी मर्ज़ीअ खां सवाइ पन बि कोन थो चुरे, तंहिंजे करे शैतान आहे, तंहिंजे करे हीअं नतीजे में उहो घड़ियाल उन रोड जे चौराहे जे विच ते रखी मथां उनजा घोड़ा डोड़ाए विया। हाणे केॾी ॾिसो अफ़सोसनाक सूरत हाल आहे। इहो को अकुलु आहे, इहो को फ़हम आहे? उनखां पोइ TV निकिती, उनजी मुखालफ़त थी, मोबाइल जी मुखालफ़त थी, पखो ईजाद थियो, चऊं पाणे पियो हले, इहो बि शैतान आहे, इनजी मुखालफ़त थी। हाणे या तस्वीरूं जॾहिं निकितियूं शनाख़ती कार्ड शुरू में हे मज़हबी माण्हू कोन कढाईंदा फ़ोटू, हाणे टिकटॉक खां सवाइ या यूट्यूब खां सवाइ उहे वेहनि ई कोन था। त नतीजे में साइंस जो जेको अकुल ऐं फ़हम सां तालुक़ु आहे, मज़हब अक़ीदो आहे, ऐं अक़ीदत जे बुनियाद ते हे हर अकुल वारी ॻाल्हि, हर साइंसी ॻाल्हि जी जेका मुखालफ़त थिए थी, मां सम्झां थो इहा मुनासिबु कान्हे का। ऐं अॼु बि जेको हे फ़तवाऊं अचनि पियूं, भाई वैक्सीन न हणो, हे वैक्सीन में हीअं आहे, हीअं काफ़रनि जी आहे, भला काफ़रनि जूं त सभई शयूं आहिनि। हे मोबाइल काफ़रनि जी आहे या खीसे में पई आहे सभिनी मौलवियुनि खे, गाॾियुनि में सफ़र कनि था, इहे काफ़रनि जो इजाद कयल आहिनि। ॿियूं जेके खोड़ जेके दवाऊं आहिनि, तंहिंजे करे मां सम्झां थो त इहा जेका जहालत आहे असीं इन जे ख़िलाफ़ आहियूं, असीं उन मुल्ले जे ख़िलाफ़ आहियूं जंहिंखे जेको भिटाई जो पिटियल आहे, आलम जा ख़िलाफ़ न आहियूं। मसलन मां मौलाना उबैदुल्ला सिंधी, मौलाना अज़ीज़ुल्ला ॿोयो या ॿिया खोड़ जेके खॾे वारा जेके आहिनि मौलाना, जेके सिंध जे आज़ादीअ जा हामी आहिनि, जेके रोशन ख़्याल आहिनि, तंहिंजे करे उहे मज़हबी धुरियूं या जेके मूंखे दोस्त ॿुधनि पिया मज़हबी, उन्हनि मां जेके रोशन, ऐं मां सुञाणां थो इन्हनि खे, हिकिड़ो नौजवान आहे, ईंदो अथव हाणे बि यूट्यूब ते ईंदो आहे, तमामु सुलझल आहे, ऐं मां हुनखे मुल्लो न चवंदुसि, मां हुनखे आलम चवंदुसि। तंहिंजे करे जेके आलम आहिनि उन्हनि जे उन इल्म, उन ॾाहप, उन्हनि ते जेको आहे सो मां सम्झां थो त ज़िम्मेवारी अचे थी त उहो साइंस जी, कंहिं वैक्सीनेशन जी, कंहिं मोबाइल जी, कंहिं टीवीअ जी, पखे जी, बिजलीअ जी, कार, हवाई जहाज़, इन्हनि जी मुखालफ़त न कनि, छाकाणि त अॼु जे जदीद दौर जी जेका शरीयत आहे, शरीयत माना ज़िंदगी गुज़ारण जो जेको तरीक़ो आहे, उहो साइंसी जेको आहे वधीक माक़ूल आहे, बजाए जो असीं सवें हज़ारे साल पोइ ते अक़ीदनि जे बुनियाद ते जेको पाण खे जेको आहे घेलियो। साईं, हिकिड़ो सुवाल जेको बार बार नौजवान हेठां पुछनि पिया सिंध मां, उन जो सुवाल इहो आहे त सिंध में हिन वक़्तु हिकिड़े तरफ़ पीपल्स पार्टीअ जो दलाली वारो किरदारु आहे, त ॿी तरफ़ सिंध जे अंदरि नाम निहाद क़ौम परस्त आहिनि, वफ़ाक़ परस्त पार्टियूं आहिनि, जिन खे बि क़ौम परस्तीअ जो चोॻो पातल आहे। ऐं उन्हनि में खोड़ सारा माण्हू जेके आहिनि बार बार असांखां सवाल कनि पिया त साईं जीएम सैद जो ख़ानदान, साईं ज़ैन शाह जेको आहे उहो हिकिड़ी ॻाल्हि करे थो, ऐं सैयद जे फ़िक्र खे मञण वारा ॿी ॻाल्हि कनि था, त हिन वक़्तु यकीननि जंहिं समाज जो असां हिसो आहियूं त उन वक़्तु नौजवाननि खे छा करणु खपे।
उहे सैयद जे ख़ानदान खे पुठी ॾेई सैयद जे फ़िक्र सां बीहनि या सैयद जे फ़िक्र खे पुठी ॾेई सैयद जे ख़ानदान सां बीहनि, इन मामले खे तव्हां कीअं था ॾिसो? अदा मां सम्झां थो त ॾिसो, फर्दनि ते ॻाल्हाइणु ऐं फर्दनि जे कचाइनि फिकाइनि उन खां वॾो जेको मामिलो आहे या वॾी जेका ॾाह पई आहे त तव्हां मक़सदनि ते, उसूलनि ते, नज़रियनि ते ॻाल्हायो। ऐं अॼु जी जेका सिंध आहे उन सिंध जी, इन ते मां बार बार चवंदो रहियो आहियां त जेका मारूज़ी हालतूं सिंध जूं आहिनि उन ते ॻाल्हाए पोइ नतीजा कढो जेके साइंसी हूंदा, जेके उसूली हूंदा, जेके अमली तौर ते यानी जदोजहद जे लाइ हिकिड़ो वॾो रोड मैप असांखे तयारु करे ॾींदा। हाणे सिंध जी आज़ादी या फ़िक्रे साईं GM सैयद इहो रुॻो अॼु जी ॻाल्हि न आहे। यानी साईं GM सैयद जॾहिं सिंधु देश जी ॻाल्हि की त खोड़ माण्हू उन वक़्तु कम्यूनिस्ट या जेके प्रो पाकिस्तानी सियासी धुरियूं हुयूं, मज़हबी धुरियूं हुयूं या मुख़्तलिफ़ जेके ग्रोह उन्हनि साईं जे फ़िक्र जे मथां हिकिड़े क़िस्म जी यानी बूछाड़ शुरू करे ॾिनी ऐं क़ौम खे, सिंध खे उन्हनि मुंझायो, गुमराह करण जे तरफ़ जेको आहे सो वठी विया। मां हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॾियसि, मूंखे कामरेड हुसैन बख़्श थेबे इहा ॻाल्हि ॿुधाई त उन जे दौर में जॾहिं असीं नंढा हूंदा हुआसीं त असांजे हिकिड़ो सबक़ु हूंदो हो, उन सबक़ जो नालो हूंदो राम जी कोल्ही। पोइ राम जी कोल्ही वीचारो हिकिड़ो ग़रीब मिसकिन हो जेको ॻोठा पैसा वैसा करे ऐं वियो चई त वञा जेको आहे शहर, उतां को छेलो वठी अचां, वरी हुनखे पालिया न पायां, पोइ वॾो करे हिनखे वरी खपायां, कुझु कमायां पैसा। सो ॻोठ में जेके ठग हुजनि, ठगनि खे जो ख़बर पई त राम जी छेलो वठण थो वञे त हुननि पाण में ॿधी करे ऐं हिकिड़ी ट्रिक साज़ ठाहियो त हाणे उन ते असीं उन छेले खे गुमराहीअ में यानी असां कीअं कयूं जो राम जी पंहिंजे छेले मां हथ कढे। हाणे ॿुधिजो ॻाल्हि गौर सां, नतीजे में राम जी वीचारो वियो वञी शहर मां को मेलो बेलो या को अहिड़ी पीढ़ी लॻियल हुई त छेलो वठी आयो। हाणे ठग कतार करे बीह रहिया, पहिरियों ठग शहर खां थोरो ॿाहिरि निकिरंदे अचे मिलियो राम जी कोल्ही, चई ॾे हल छा पियो करीं, चई त वियो छेलो वठणु। चई भई छेलो किथे आहे, हे त कुतो आहे। चई रे दिमाग़ ख़राबु थी विया, कुतो कीअं आहे। वरी अॻिते वियो त ॿियो हिकिड़ो वण जे हेठां वेठो हुजे भाॻो, उन चयो ॾे राम जी काॾे वे, चई वियो शहर छेलो वठी पवण। चई भई हे त कुतो आहे, छेलो किथे आहे। हाणे नतीजे में 4-5 जेके आहे आख़िरी जेको ठॻो जॾहिं उन चयो राम जी खे त यार हे त तुंहिंजो जेको आहे छेलो त कोन्हे, त कुतो आहे। राम जी खे शक थी पियो यार वाक़ई मथां हे जेको आहे छेलो न हुजे त हथ खणी कढियईंसि। त चवण जो मतिलबु इहो आहे त हे समूरा ठग, उहे पीपुल्स पार्टी हुजे या जेके प्रो पाकिस्तानी या हे जेके क़ौम परस्त पार्लियामानी जिन खे शौक़ु जाॻियो आहे, इहे सभु सिंध जे आज़ादीअ वारे नुक़्ते नज़र खे जेको राम जी वारो छेलो आहे उन खे हे पाकिस्तान जो जेको हराम जेको जानवर आहे उहो करे था पेश कनि, जीअं क़ौम मुंझे, क़ौम गुमराह थिए, क़ौम आज़ादीअ जे पासे न अचे। सो मां सम्झां थो त असां इन ॻाल्हि ते मां बार बार जेको आहे चवंदो रहियो आहियां त जेका मारूज़ियत आहे उन मारूज़ियत खे सम्झो। छा सिंध बेठिकियत न आहे? सिंध पाकिस्तान जे जबरी कब्ज़े ऐं ग़ुलामी जो शिकार न आहे? छा असांखां दरिया कोन पियो खसियो वञे? असांजी डेमोग्राफी असांखां कोन पई जेको तब्दील कराई वञे? या असांजा जेके ज़मीनुनि ते कब्ज़ा पिया थियनि फ़ौज जे पारां, असांजी ॿोली, तारीख़ सभु कुझु जेको आहे मसमार थिए थो। इन सूरत हाल में इन मारूज़ी जेको सचु आहे, जेका हक़ीक़त आहे, इन में हिकिड़े इनकलाबीअ खे, हिकिड़े सिंध दोस्त माण्हूअ खे, अॻुवाण खे, कारकुन खे कहिड़ो रस्तो वठणु घुरिजे। मां नथो चवां त को मां दुरुस्त आहियां, अचो महिरबानी करे मुंहिंजे पोयां लॻो। मां थो चवां त सिंध जी मारूज़ी जेका सूरत हाल आहे उन जो जाइज़ो वठो। समूरियुनि पार्टियुनि वटि दानिश्वर बि आहिनि, अदीब बि आहिनि, ॾाढा पढ़ियल लिखियल माण्हू। जेकॾहिं तव्हांखे सिंध ग़ुलाम थी नज़र अचे त पोइ जदोजहद जो तरीक़ो जेको आहे सो आज़ादी आहे। जेकॾहिं ग़ुलाम नज़र अचे थी, ग़ुलाम नज़र नथी अचेव त तव्हां दलील खणी अचो। तंहिंजे करे मां सम्झां थो त PP उहा हिकिड़ी दलालनि जो वॾो ग्रोह आहे ऐं इहे जेके पार्लियामानी क़ौम परस्त जेके वरी प्रो पाकिस्तानी आहिनि, इहे वरी नंढड़ा नंढड़ा दलाल आहिनि जेके सभु गॾिजी करे सिंध जे क़ौमी तहरीक जे उन फ़िक्र ते राम जी कोल्हीअ जे उन छेले वांगुरु जेको आहे हमिलो था कनि। ऐं मां क़ौम खे ख़बरदार थो कयां, नौजवाननि खे, त इन्हनि गुमराहनि मां, इन्हनि ठगनि मां, इहे जेके बुज़दिल आहिनि, जेके तारीख़ जा मुनकर आहिनि, इन्हनि खां होशियारु रहो। हीअ रियासत जेसीं ताईं रहंदी, सिंध जो, सिंधी क़ौम जो, सिंध जे वतनी जेको
तशख़ुस आहे उहो ख़तमु थींदो वेंदो। तंहिंजे करे असांखे मारूज़ियत सां बीहणो आहे, आज़ादीअ सां बीहणो आहे। क़ौमी तज़ाद जे ख़िलाफ़ जेका जदोजहद आहे असांखे उहा करणी आहे। साईं हिकिड़ो ॿियो सुवाल जेको नौजवान बार बार कनि पिया, उहो सुवाल आहे त जेका हिन वक़्तु सिंध जे अंदरि सूरत हाल आहे, हिकिड़ा माण्हू सुबुह जो सवेर उथी दुआ घुरनि था, निमाज़ पढ़ी त मुल्क जो हुजणु ज़रूरी आहे, न त सिंध फना थी वेंदी। ऐं ॿिया वरी जेको तव्हां या साईं जी एम सैयद बार बार चवंदा आया आहियो त हिन सिंध जे लाइ ज़हर क़ातिल आहे, 73 जो आइन, उनखे बचाइण जी कमेटियुनि जा सरबराह थियनि पिया। ऐं कॾहिं कॾहिं वरी जॾहिं अव्हां बयानु ॾींदा आहियो या अव्हां अपील कंदा आहियो त अव्हां उन सभिनी खे गॾे हलाइण जी ॻाल्हि बि कंदा आहियो, गॾिजी सियासत करण जी या गॾिजी वेहण जी ॻाल्हि बि कंदा आहियो। त हिकिड़े तरफ़ कंप्रोमाइज़ सियासत आहे, रियासत जे लीकी अंदरि सियासत आहे, ऐं ॿिए तरफ़ यकीननि क़ौमी तहरीक जी सरवाणी अव्हां करियो पिया। क़ौमी तहरीक जेको हक़ीक़ी मौक़ुफ़ आहे उहो फ़िक्र जी एम सैद जो हक़ीक़ी मौक़ुफ़ अव्हां पेश करियो पिया। त इन्हनि जो कंप्रोमाइज़ ऐं हक़ीक़ी क़ौमी तहरीक जो गॾिजण छा खुलियो तज़ाद न आहे? अदा हाणे मां सम्झां थो त हिकिड़ी ॻाल्हि समूरी सिंध ज़हन नशीन करे त जीअं सिंध मुतहदा महाज़ पंहिंजे फ़िक्री बुनियादनि ते ऐं अमली जदोजहद में कॾहिं बि मुतज़ाद न आहे रही। ॿी ॻाल्हि त क़ौमी अॻुवाण उहो हूंदो आहे जेको बार बार क़ौम जे समूरनि हिसनि खे, समूरनि पार्टियुनि खे, समूरनि जेको आहे केडर खे गॾे हिकिड़ी सघ में तब्दील करे जीअं साम्राज जे ख़िलाफ़ असीं जदोजहद करे सघूं। जीअं मां चवंदो आहियां त पुरअज़म जेका जदोजहद आहे, मज़ाहमत, बेखौफ़ सियासी मज़ाहमत, उनखे जेसीं ताईं ऑर्गनाइज़ तरीक़े सां असीं लागू न कंदासीं समाज में दुश्मन जे ख़िलाफ़, तेसीं ताईं आज़ादी न मिलंदी। ऐं ॿी ॻाल्हि जेका आहे, मां अॻु में बि इहो मिसाल ॾिनो त जीअं चियांकाई शेख जो किरदारु जेको हो उहो उन जीअं राम जी कोलीअ खे ठग फिरी आया न, तीअं ई उते माऊअ जे ख़िलाफ़ चियांकाई शेख जो किरदारु हो। इनकलाबिन खे मारणु, उन्हनि खे जेको आहे खंभणु, उन्हनि जे ख़िलाफ़ प्रोपेगेंडा करणु, बावजूदि इन जे बार बार जेको आहे माऊ ज़ेतुंग चए पियो त वाह अचो त ठाह कयूं। हाणे हिते हिकिड़ी सम्झण जी ॻाल्हि आहे जेका मां तव्हां दोस्तनि जे अॻियां रखां थो, समूरी सिंध जे अॻियां ॻाल्हि रखां थो त गॾिजण जो मतिलबु आहे क़ौम खे गॾणु। गॾिजण जो मतिलबु आहे त समूरा जेके कारकुन, क़ौमी केडर आहे, क़ौमी वर्कर आहे, इन खे गॾे जेको आहे सो जदोजहद में लाहिणु। हारी, वकील, शागिर्द, औरतूं, मर्द, हे जेके असांजा पोरियत तबिको, तंहिंजे करे सिंबॉलिकली हिकिड़ी पार्टी आहे, उन सां 2000 उन जा कारकुन आहिनि, लीडर उनजो कहिड़ो बि हुजे, छा असीं उन लीडर जे करे उन कारकुन खे सॾु न ॾियूं त अचो त गॾियल जदोजहद कयूं असीं हारियुनि खे, औरतुनि खे। तंहिंजे करे मां सम्झां थो त हिन महिल या त तव्हां इहो नतीजो कढो त बाबा हे जेका जदोजहद आहे, हे जेको असुल जेका फ़िक्री सियासी अमली जदोजहद आहे, इहा उन राम जी कोलीअ जे छेले वांगुरु मुक़दस आहे। ॿिए पासे उहो ठग आहिनि जेके उनखे लोइनि था, जेके उन ते इल्ज़ाम हणनि था, जेके उनखे जेको आहे सो गुमराह कनि था क़ौम खे। तंहिंजे करे मां सम्झां थो त बार बार जेको सॾु इतिहाद जे लाइ, गॾियल जदोजहद जे लाइ, उहो क़ौम जे लाइ आहे। असीं क़ौम खे चऊं था। मां हींअर बि चवां थो शागिर्दनि खे, जेके बि समूरी सिंध में शागिर्द आहिनि, हारी, पोरियत, वकील, मर्द, औरतूं, अचो त गॾियल जदोजहद कयूं। छाकाणि त जेसीं ताईं या तव्हां नतीजो कढो त ठग केरु आहिनि, त तव्हां ऑटोमेटिक उन्हनि खे छॾे ॾींदो। जेकर तव्हांखे इहा ख़बर पए त वाह हे 2 नंबर आहिनि, हे ठग आहिनि, हे ज़ोरीअ, यानी तव्हां हैरान थींदो त हे जेके बि किरदार आहिनि, मां नाला नथो खणां, सभिनी खे तव्हां सुञाणो था जेके पार्लियामानी क़ौम परस्त आहिनि या सियासत कनि था, इहे चवनि था त अचो त ग़ुलामीअ में रज़ामंदी कीअं इख़्तियार कयूं, ग़ुलामीअ में ख़ुशि कीअं थियूं। यानी जेल में जेके कैद आहिनि, जेल हिकिड़ो कैद आहे, ग़ुलामी आहे, उन में उहे कैदी आहिनि जेके चवनि था अचो त अछे चकर जे बजाए कारे चकर में हली रहूं, जेल न टोड़ियूं, जेल मां निकिरण जी ॻाल्हि न कंदा, जेल खे पंहिंजे मथां जेको आहे मुसलत कयल ग़ुलामी इहा न चवंदा, बाक़ी चवंदा अचो अच्छे चकर मां कारे में था हलूं, कारे मां साए में था हलूं। बाबा दाल में बसर जेके घटि छो आहिनि, असां हुजूं ग़ुलाम पर दाल मज़े वारे सां खारायो। तंहिंजे करे मां सम्झां थो त जॾहिं असीं चऊं था त बाबा अचो सभई गॾु थियूं,
भले हुन में लीडर बि जेकर अचनि था, हालांकि इन सां त ॿी परख बि थिए थी न। मां बार बार चवंदो रहियो आहियां त अचो त सिंधु देश जे आज़ादीअ जे लाइ गॾियल जदोजहद कयूं, इतिहाद कयूं। हे कोन ईंदा आहिनि। जॾहिं कोन ईंदा आहिनि, मां चवां या न चवां त हे केरु आहिनि, तव्हांखे त सम्झणु घुरिजे न। त मां इन करे बि चवां थो, मां हींअर बि चवां थो त जेकॾहिं उन चांकाई शेख जो किरदारु भली वञी अदा कयो, पर मां थो चवां त अचो भला गॾियल जदोजहद कयूं। हाणे ॾिसूं त हुननि जो जवाबु कहिड़ो आहे। क़ौम इहा क़ौम जे लाइ परख आहे न। ऐं मूं इहो बि चयो आहे, बाबा सन में को प्रोग्राम थिए थो न, सालगिरह वरसी थिए थी, गॾियल मल्हायो। असांजे अॻुवाणनि खे तव्हां स्टेज ते बि न विहारियो, हेठि पट ते वेहंदा। मूं ईअं बि चयो आहे। मां बार बार चवां थो, भला सुवालु इहो आहे त बुर्फ़ त ॻाल्हायो, हलो मूं त खणी हाणे 5-7 ॾींहं थिया आहिनि मूं ॻाल्हायो। उन खां अॻु में त मां सालनि ताईं चवंदो रहियो आहे, हे अचनि ई कोन था असांखे वेझो। छो नथा अचनि? इन करे त हिननि जो धागे जी जेका सट आहे न, सा कंहिं ॿिए जे हथ में आहे। तंहिंजे करे इतिहाद, गॾियल जदोजहद, सघारी जदोजहद, बेखौफ़ जदोजहद, पुरअज़म मज़ाहमत, इहा क़ौम जे लाइ आहे, क़ौमी कारकुननि जे लाइ आहे। ऐं क़ौमी कारकुन जंहिं बि पार्टीअ में वेठो आहे, मां हुनखे पंहिंजो सम्झां। कहिड़ी पार्टीअ में वेठो आहे, अॻुवाण वेकू थी सघे थो, अॻुवाण बुज़दिल थी सघे थो, कंप्रोमाइज़ थी सघे थो, पर कारकुन मूं कल्ह बि चयो आहे, मां अॼु बि चवां थो त उहे जसकम जा हुजनि, जसकम आरिसर जा हुजनि, कहिड़ी बि पार्टीअ जो कारकुन जेको आहे उहो सिंध जी आज़ादीअ जे लाइ बाहि में घेरण जे लाइ तयारु आहे। इन करे मां चवां थो अचो त गॾियल जदोजहद कयूं। साईं, तव्हांजो जवाबु ॿुधण खां पोइ हिकु सुवालु अचे पियो, ऐं कल्ह खां उहा वीडियो बि गर्दिश करे पई, जंहिंमें ग़ालिबन साईं ज़ैन शाह साईं जीमसे जे ख़ानदान जो चश्मो चिराग बि मौजूदु आहे। उते एशिया जो वॾो रईस या ज़मीनदार, यकीनन जंहिंजे वालिद वज़ीर आज़म पाकिस्तान बि रहियो, ऐं उनजी MRD दौरान जदोजहद में वॾियूं क़ुर्बानियूं बि आहिनि, या हिन वक़्तु बि रियासती या सरकारी अताब जो शिकार रहिया आहिनि। पर उहे पंहिंजे राज जो उज़ुर करण जो उज़ुर इहो पिया ॼाणाइनि त इन करे न पिया कनि त किथे उनजे मथां रियासत मुखालिफ़ इल्ज़ाम न लॻे। त हिकिड़े तरफ़ एशिया जे वॾनि ज़मीनदारनि, जिन खे हज़ारें लखें एकड़ ज़मीन आहे, माल मिल्कियतूं आहिनि, उन्हनि जे मथां एॾो ड्रिज ऐं भउ आहे। ॿिए तरफ़ सैयद जो ख़ानदान आहे, जेको यकीनन 390 डिग्रीअ ते बीठल आहे फ़िक्र खां। ऐं ॿिए तरफ़ तव्हां आहियो जेके सिंध जे आम क़ौमी कारकुन खे चओ पिया त उहे सिंध जी आज़ादी लाइ वेड़ कनि, जदोजहद कनि, सियासत कनि। त जेको आम माण्हू, जेको हलीम बाग़ी चयो त आमुल ऐं फापुल ॼाओ आहे, उन्हनि वटि ॿिनि वेलनि जी मानी कोन्हे, पेनाडॉल ऐं पैरास्टामोल जी गोरी वठण जा पैसा कोन्हनि। उहे इन बाहि में कीअं पवनि, उहे जेको तज़बो ज़ब्त जो उर्दूअ में लफ़्ज़ चवंदा आहिनि, उनजो शिकार आहिनि। त उन्हनि खे छा करणु खपे? दादा हाणे ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त जेका इनकलाब जे लाइ, क़ौमी आज़ादीअ जे लाइ जेके कुवतूं, जेका सघ विढ़ंदी आहे, मज़ाहिमत कंदी आहे, असांखे उहा सम्झणी पवंदी त बुनियादी तौर ते दुनिया जे कंहिं बि ख़िते में, कंहिं बि क़ौम वटि अगरि इनकलाब आयो आहे त इनकलाब जी असुलु ऐं हक़ीक़ी कुवत जेका आहे उहे उते जो पोरियो तबिको, हारी, नौजवान ऐं मिडिल क्लास जा जेके बाशऊर माण्हू आहिनि, इहे रहिया आहिनि। हाणे सरदार, वॾेरा, जागीरदार, इहे मां माज़रत कयां थो, को कंहिंजी ज़ात सां तालुक़ु हूंदो न, वरी ज़ात जे करे को ईअं न सम्झे यार असांजी ज़ात वारे खे ईअं न, पर इहो तबिको जेको आहे इहो दुनिया जे कंहिं बि कुंड में जॾहिं बि जिते बि रहियो आहे, इहो दलाल रहियो आहे। इहो भली बुरफ़तनि जो सरदार हुजे, या चांडियनि जो हुजे, या जतोयुनि जो हुजे, कहिड़ी बि ज़ात कबीलो हुजे, सरदार, भोतार, वॾेरा इहे अंग्रेज़नि जा दलाल हुआ। अंग्रेज़ जॾहिं बगियुनि में वेहंदा हुआ त उते घोड़े जी जॻह ते इन्हनि जा वॾा उन्हनि खे छिकींदा हुआ। इहा तारीख़ लिखी पई आहे। तमामु के घटि को किवले कोड़ो माण्हू इन्हनि मां हुजे जेको मुड़ुसु माण्हू थी बीठो हुजे, पर घणे भाङे इहो तबिको जेको आहे इहो धारियनि सिंध जे अंदरि जागीरूं उन्हनि खे ॾिनियूं, जीअं मसलन मुग़लनि जो दौरु हो, सिंध में हिकिड़ा जागीर ऐं जागीरदार पैदा कया हुआ, जिन जो कमु हूंदो हो त मुग़लनि जे कब्ज़े खे सिंध ते बरक़रार रखण जे लाइ माण्हुनि जे मथां नज़र रखे। अंग्रेज़ जॾहिं आया त उन्हनि इहो जागीरदार तबिको पैदा कयो। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो, तारीख़ में लिखियो पिया, इहे जेके बि तव्हां नाला वठो था, या जेके चऊं था सरदार ऐं भोतार जेके बि आहिनि, इन्हनि जा वॾा जॾहिं अंग्रेज़ उन्हनि खे घुराईंदा पंहिंजे ऑफिस में, त हे एॾा ठग जो पंहिंजे खीसे में बादामियूं ऐं पिस्ता विझी वेंदा, अंदरि अंग्रेज़ जा जूता पॉलिश कंदा, अंग्रेज़ उन्हनि जी बेइज़ती कंदा, त हीअं कयो ते ॿाहूं ॿधी गीसियूं करे जॾहिं ॿाहिरि निकिरंदा, ॾिसंदा हाणे असांजा पंहिंजा माण्हू वेठा आहिनि, पोइ बादामियूं कढी वात में विझी चवंदा यार साहिबु चओ त मानी खा,
पर मूं चवंदो मांसि न मानी नथो कयां, ज़ोरीअ मूंखे बादाम ॾिनी आहे, मां इहो खाईंदो थो वञा। त हे एॾा बेनका आहिनि। इन करे इहो जेको क्लास आहे, इहो जेको तबिको आहे, इहो बुज़दिल आहे, देशद्रोही आहे। सिंध जी जेका असुलु ताक़त आहे उहा सिंध जो हारी आहे। मां तव्हांखे ॿियो मिसाल ॾियां थो। हालांकि सियासी तौर ते MRD हली ग़लति मक़सद जे लाइ, ग़लति माण्हुनि हलाई, ग़लति मुल्क जे लाइ, उहो हिकिड़ो अलॻि सुवालु आहे। पर MRD जी जेका तहरीक आहे न, इहा उन जदोजहद खे छिनी ॿिनि हिसनि में विराए थी। हिकिड़े पासे उहे हारी आहे सिंध जा ॻोठ ॿाहिराड़ी, जिन जे हथनि में बंदूक हुई, जिन जे हथ में कोडर हुई, ॾाटरो हो, लठ हुई, कुहाड़ी हुई, ऐं उन्हनि फ़ौज सां मज़ाहमत करे फ़ौज जी इहा हालत हुई जो लिखनि था त जॾहिं ॿेले में ख़ासि करे जेको आहे मोरे जे इर्द गिर्द दादू इहो जेको पासो हो, हिते अगरि हिकिड़ो फ़ौजी जेकर पेशाब कंदो हो न, 10 ॼणा बंदूकूं झले बीहंदा, तॾहिं हुन खां मुट निकिरंदो ग़रीब खां। एॾी दहशत जेका असां सिंधी माण्हुनि जी। ॿिए पासे वरी वॾेरा जेके हार ॻिच में विझी थाणे ते सिधो गिरफ़्तारी पिया ॾियनि। छाकाणि त फ़ौज उन्हनि खे चयो त बाबा तव्हां क़यादत तौरु आहियो, तव्हां गिरफ़्तारी ॾेई जान छॾायो न त हे असांखे लाह कढी छॾंदा सिंधी। तंहिंजे करे हारी मज़दूर नौजवान पोरहत जॾहिं बि मज़ाहमत करे थो त उनजे अॻियां फ़ौज दुनिया जी का बि ताक़त कान बीह सघंदी। वेटनामी हेतिरा हेतिरा कद जा, दुनिया जे सुपर पावर खे शिकस्त ॾिनऊं। तंहिंजे करे इहे जेके रेस, इहे जेके आहिनि, हाणे ॾिसो सिंपल ॻाल्हि आहे त इन्हनि जो उहो जेको मुल्क दुश्मन थी वेंदासीं, या मुल्क जे ख़िलाफ़ न थी वञूं, माना असांजा माण्हू भली पिया मरनि, नौजवान भली पिया कुसजनि, पर जीअं त रियासत पई उन्हनि खे मारे, रियासत अखि थी ॾेखारे हेॾे नाहे वञिणो त न वञिजो। ऐं रियासत जी जीअं शर्जील मेमण चयो न, उहा नियाज़ कालाणी खे इशारो कयोसीं त वीचारो भॼंदो हुयो। माना जे रियासत इशारो करे त वञो, रियासत अखि ॾेखारे त न वञो। इहा जेका सूरत हाल आहे, इहा इन मां साबित थिए थो त असांजा माण्हू इहे यरगुमाल थियल आहिनि ऐं इहे सम्झनि था त इन्हनि जी औकात एतिरी आहे, तंहिंजे करे यरगुमाल आहिनि। इनकलाब जी औकात इहा न आहे हूंदी। इनकलाब जी औकात इहा आहे त उहो दुनिया जे सुपर पावर सां विढ़ी सघे थो, उनखे शिकस्त ॾेई सघे थो, उनखे मारे सघे थो। तंहिंजे करे हे जेके नथा वञनि, इन्हनि मां साबित थिए थो त इन्हनि जी औकात, हालांकि पंहिंजनि माण्हुनि जे लाइ त वॾा मुड़ुस माण्हू हूंदा, रियासत सां मिली करे पंहिंजूं जेके न इन्हनि खे थाणो जॾहिं ॾिनो वेंदो, बाबा हे थाणो तुंहिंजो आहे, तूं जागीरदारी, हाणे हारियुनि जे पोरहतनि जे ॻोठनि जे मथां हुकूमत कर, ओॾी महिल त तमामु घणा मुड़ुस माण्हू आहिनि। पर जॾहिं लिगारियुनि जा 2 नौजवान शहीद थियनि था, उन महिल सन्नाटो आहे। केरु थो कुछे? जस्मम थी कुछे, पंहिंजो थी करे। असीं ओन कयो, असां उन्हनि खे, असांजो को सॾु कोन हो, असां उन्हनि खे ओन कयो। पर दलाल जेके बि विया लिगारियुनि जे विया पे, त उते वञी इहो जुमिलो ॻाल्हाईं त बाबा जस्मम जेको आहे न, माण्हू माराए छॾिया, जस्मम तव्हांजा नौजवान जेके माराए छॾिया। हाणे मां उन्हनि लिगारियुनि खे चवां थो, कहिड़ा कहिड़ा आया जिन तव्हांखे इहो जुमिलो चयो, ऐं तव्हांखे ख़बर आहे त जदोजहद उहा कीअं थी, छा थियो। पर असां मालिकी सिर्फ़ु इन करे कई त रियासत ऐं उनजे दलालनि असांजे 2 कूंदड़ पुटनि खे शहीद कयो, असां हुननि जे मालिकी कईसीं, वारसी कईसीं, ऐं इहा जेका ॻाल्हि आहे इहा ॿियनि खां हज़म नथी थिए। तंहिंजे करे मां सम्झां थो त रियासत बुनियादी तौर ते ॾिसो, सिर्फ़ु ताज़ियत करणु नथा वञनि त भाई रियासत न ॾमिरिजी पवे, त पोइ तव्हां सम्झो त सिंध जा वसीला लुटिजनि पिया, उन ते इहे कीअं कुछंदा। सिंध जी सियासत जेका आहे उहा यरगुमाल कयो वेठी आहे फ़ौज, उन ते कीअं कुछंदा। सिंध में लिसानी मज़हबी जेके तफ़रका पैदा कया पिया वञनि, उन जे ख़िलाफ़ कीअं ॻाल्हाईंदा। तंहिंजे करे हे सभु जेके जागीरदार भोतार, इहे पार्लियामानी जेके सियासत कंदड़ क़ौम परस्त आहिनि, हे ज़ेन शाह खां वठी पलीजो मगसी जेके बि आहिनि, इहो जीअं उहो चवंदा आहिनि ग़ुलामनि जो ॿेड़ो, हिकिड़ो नावल आहे शायदि ग़ुलामनि जो ॿेड़ो, हे ग़ुलामनि जे ॿेड़े जा जेके सुवार अथव, ऐं ग़ुलामनि जो ॿेड़ो जेको आहे हुन जो नालो पाकिस्तान आहे, उन में वेठा आहिनि। हे सिंध खे जेको आहे उन में लोढ़ीनि था। साईं, हिकिड़ो ॿियो सुवाल जेको बि बार बार काफ़ी सारा नौजवाननि कयो, उहो सुवाल इहो आहे त क़ौमी तहरीक में भञट जा सबब कहिड़ा आहिनि? छा उन में लीडरनि जूं अनाऊं आहिनि, रियासत जी कारस्तानी आहे, या ॿिया के लिकल सबब आहिनि जेके क़ौमी तहरीक खे गॾिजण नथा ॾियनि? ऐं इन क़िस्म जी सूरत हाल जेका आहे लॻभॻि सिंध जी क़ौमी तहरीक सां पंहिंजे इब्तिदाई ॾींहंनि खां 1972 खां जारी रहंदी पई अचे, इन खे अव्हां कीअं था ॾिसो? दादा हाणे हिकिड़ो त क़ौमी तहरीक जे हवाले सां तव्हां सुवाल कयो आहे त उन में जेका भञरा थी आहे या थींदी रही आहे, उन जा कहिड़ा कारण आहिनि। पर उन खां अॻु में मां हिकिड़ी शइ तव्हांजे अॻियां रखां
त सिंध जे अंदरि हिन वक़्तु जेके बि पार्लियामानी क़ौम परस्त आहिनि उन्हनि जे लाइ मां क़ौम जे अॻियां हिकिड़ी वज़ाहत जेका रखिजे, क़ौम सम्झे, बाशऊर माण्हू सम्झनि, छाकाणि त हे एॾो वॾो पंहिंजो पाण खे यानी इनकलाबी संजीदा मुंहं में घुंज विझी ॻाल्हाए माण्हुनि खे पंहिंजे पर में मुतासिर करण जी कोशिशि कनि था त बाबा हे पीपल आहे, पोइ करप्शन, पोइ ज़रदारी जेको आहे सो करप्ट आहे, पीपल आहे करप्ट आहिनि, इहो बार बार हे दोहिराईंदा रहनि था। हाणे पीपल्स पार्टी दलाल पार्टी आहे पंजाब जी, इन ते का ॿ राय न आहिनि, पर ॿी जेका हिकिड़ी तमामु वॾी हिकिड़ी जेका हक़ीक़त आहे, वॾी हक़ीक़त, उन ते हे कोन ॻाल्हाईंदा आहिनि। भली तव्हां पली जे पुट खे ॾिसो, ज़ैन शाह खे ॾिसो, या जेके बि ॻाल्हाईंदा आहिनि पीपीए जे ख़िलाफ़ु उन्हनि खे ॾिसो। सिंध जी जेका पैदावार आहे, सिंध जी जेका रेवेन्यू आहे, सिंध जी जेका दौलत आहे, उन दौलत खे गॾु करे जेके बि उनजा अंग अखर बीहनि था, उन जो 86% 86% उहा दौलत वफ़ाक़ जे नाले में पंजाब खणी थो वञे। ऐं सिंध जे पंहिंजी जेका दौलत आहे उनजो सिर्फ़ु 14% उहो सिंध जे हवाले कयो अथनि। बाबा 14% जेको आहे इहो तव्हांजे हवाले आहे। 86% वफ़ाक़ पाकिस्तान जेको बि चओ 73 जो आइन इहो खणी हलियो थो वञे। हाणे उन 14% में ज़ाहिर करप्शन थींदी हूंदी, कंदा हूंदा, यकीनन कनि था वॾेरा। हिननि जो वात सड़ी वञे जो हे चवनि त बाबा जेका 86% पंजाब खणी थो वञे, वफ़ाक़ खणी थो वञे, पाकिस्तान खणी थो वञे, उहो छो थो खणी वञे? दौलत सिंध जी आहे न। हाणे इहा बुनियादी ॻाल्हि आहे जेका तव्हांखे सम्झणु घुरिजे। यानी 86% दौलत असांजी खॼी थी वञे, उन ते अखर बि न कुछंदा, 14% में करप्शन थिए थी, उन ते एॾो दौल शरनायो वॼाईंदा ॼण माण्हुनि खे हिकिड़ो तासुर था ॾियनि त सॼो जेको आहे सो आहे ई माना पीपी जेका करप्शन थी करे, जेका न करे त दौलत सिंध जी जेका सिंध जे मथां ई कतब अचे। सो इहा हिकिड़ी बुनियादी शइ आहे जंहिंखे तव्हां ज़हन में रखो। हाणे चऊं था त जेके क़ौमी तहरीक जूं मुख़्तलिफ़ तंज़ीमूं रहियूं, उन्हनि जे विच ते हिकिड़ा इख़्तिलाफ़, गिरोहबंदी, अलॻि अलॻि पार्टियूं, उन जा मुख़्तलिफ़ हिकिड़ा सबब रहिया। हिकिड़ो त सिंध जे अंदरि उहो शहरी ऐं मिडिल क्लास जेका कुवत ई असांजी, जीअं त हिंदू हिजरत करे हलिया विया 47 में, 70 ताईं जेको थोरो घणो मिडिल क्लास ठहियो, शागिर्द, सियासत असांजी जेका क़ौम परस्त सियासत जो बुनियादु उन ते शागिर्दनि ते वञी पियो, नौजवाननि ते। ऐं नौजवान अचनि पिया ॻोठा, उन्हनि जूं पंहिंजूं अनाऊं हुजनि, उन्हनि जा पंहिंजी जेका हिकिड़ी महदूद सोच हुजे। नतीजे में हिकिड़ो ग्रुप बंदी थियण जो कारण इहो बि हो त असां वटि उहो मुआशी मिडिल क्लास, पुख़्तो मिडिल क्लास, बाशऊर मिडिल क्लास न हुजण जे करे नौजवाननि ते जेको आहे सियासी भार रखियो वियो। ऐं नौजवान जेके आहिनि उहे नंढड़ियूं नंढड़ियुनि अनाउनि जे करे जेको आहे सो पंहिंजो अलॻि अलॻि थियनि पिया। ॿी ॻाल्हि जेका आहे उहा आहे त रियासत जो ख़ुदि हिन में वॾो अमल दख़ल हो, जीअं मूं वज़ाहत कई आहे पंहिंजनि इंटरव्यू में त कहिड़नि ते हथु रखनि था, कहिड़नि ते हथु नथा रखनि। अगरि को सही रस्ते ते हले थो त वरी उनखे टोड़ाइनि था। अगरि का सही पार्टी, को लीडर सही दग ते हले थो त रियासत कीअं गवारा कंदी? पोइ ज़ाहिर आहे हेठां चोंडड़ी हणंदी। जीअं दरोकार फिल्म जो मूं हवालो ॾिनो त पोइ वरी ईअं थिए थो त जेकॾहिं लीडर सही आहे त टोड़े था विझनि, जेकॾहिं लीडर ग़लति आहे त वरी पोइ उन मां जेके अलॻि थियण वारा आहिनि से वरी बाशऊर आहिनि। से ॾिसनि था त बाबा हे जेको मैच फिक्स करे जेकॾहिं सियासत थिए पई, रियासत सां जेको अलॻि सलेक्ट करे तव्हां जेको हे मामला तइ करे पिया सियासत कयो, त पोइ जेके बाशऊर माण्हू हूंदा से अलॻि था थियनि उन्हनि खां। तंहिंजे करे ॿियो जेको कारण इहो आहे। टियों जेको रहियो आहे उहो रहियो आहे क़ौमी तहरीक में ख़ासि करे जेको लेफ्ट जो किरदारु कम्यूनिस्टनि जो रहियो आहे, इहो बि माना हिकिड़े गद्दार खां घटि न रहियो आहे। ऐं हर भेरे तरक़ी पसंदीअ जे, कम्यूनिज़म जे नाले में, मार्क्सिज़म जे नाले में हिकिड़ो सर्किल जेको आहे क़ौमी तहरीक में मुतहरिक कंदा, आस्ते आस्ते जेको आहे कारकुन खारींदा, पोइ जेके बि उन हिकिड़ी ख़ासि हद ताईं पहुचनि था उहे छॾींदा क़ौमी तहरीक खे। ऐं क़ौमी तहरीक खे छॾण खां पोइ उन्हनि जो केडर बि ख़तमु थियो थो वञे, आज़ादी जी तहरीक कमज़ोर थिए थी, पाण वरी वञी पाकिस्तान जी झोलीअ में था वेहनि। हाणे मां नाला नथो खणां, केतिरा जेके आहिनि तव्हां जाइज़ो वठो त सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते जीअं सिंध मां कम्यूनिस्टनि जूं जेके लाबियूं ठहियूं, साईं फलाणो ख़ान ठहियो, स्टडी सर्कल हलिया, मार्क्सिज़म हलियो, अॻिते हली करे उहो निकिरी विया ऐं वञी पाकिस्तान जी झोलीअ में वेठा। हिकिड़ो दफ़ो, ॿियो दफ़ो, टियों दफ़ो, केतिरनि जा नाला खणजनि।
नतीजे में इहे मुख़्तलिफ़ जेके सबब आहिनि जंहिंजे करे क़ौमी तहरीक धड़ाबंदीअ जो शिकार थींदी रही आहे। ऐं ॿियो ख़ुदि रियासत जो प्रेशर ऐं दबाव जेको आहे उहो बि हिन में जेको आहे सो उनजो बि हिकिड़ो किरदारु आहे। पर हाणे मां सम्झां थो त हिन महिल क़ौम जेका आहे या ख़ासि करे क़ौमी कारकुन खे जेका मूं वटि रिपोर्ट आहे इंफॉर्मेशन आहे त समूरो केडर ऐं क़ौमी तहरीक जिते जिते वेठा आहिनि उहे हिकिड़े फ़िक्री जेका हुनजी जेका यकजहती आहे, फ़िक्री जेका मर्कज़ियत आहे उन ॾे जेको आहे सो वाझाइनि था, उन ॾे हुननि हिकिड़ो मोटणु शुरू कयो आहे। ऐं मां वधीक नथो ॻाल्हायां पर ईंदड़ वक़्तु थोरे वक़्त में तव्हां ॾिसंदो त समूरियुनि पार्टियुनि जा जेके बाशऊर सियासी वर्कर आहिनि, केडर आहे, उहो हिकिड़े हंधि गॾु थींदो। जीअं मूं चयो त फ़िक्री तौर ते जस्म मुतज़ाद नाहे रही, बसि मां एतिरो जुमिलो ॻाल्हाईंदुसि। जॾहिं फ़िक्री तौर ते मुतज़ाद न आहियूं रहिया त पोइ जेका मुतशकिल जेका क़ौमी तहरीक आहे इहा मरकूज़ थींदी उन फ़िक्र ते, उन जदोजहद ते, बेखौफ़ जदोजहद, पुरअज़म मज़ाहमत। इन ते तव्हांखे ईंदड़ वक़्त में थोरे वक़्त में सॼी सिंध जी क़ौमी तहरीक गॾु नज़र ईंदी। साईं ॿियो हिकिड़ो सुवाल काफ़ी सारनि दोस्तनि कयो आहे त उन सुवाल में उहे पुछनि था त जीअं सिंध मुतहिदा महाज़ हिकु पार्टीअ मां, हिकु तंज़ीम मां पाण खे क़ौमी तहरीक जी शकिल में साबित करे ॾेखारियो ऐं कुझु अरसे खां नज़र अचे पियो त उहा नुक़्ते नज़र में त अॻे खां अॻरी ऐं सगारी आहे, पर तंज़ीमी तौर उहा सुस्त नज़र अचे पई। ऐं ॿियो हिकिड़ो मुख़्तसिर सुवाल त ॿाहिरि वेठल जेके तंज़ीमूं आहिनि, ख़ासि तौर ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस या साना, उन्हनि सां अव्हांजो तालुक़ु न आहे या उहे छड़ या जेके फ़र्द छड़ जदोजहद कनि था उन्हनि जी अव्हां सां वेझड़ाई नज़र नथी अचे, इन जा कहिड़ा सबब आहिनि या अव्हां इन खे कीअं था ॾिसो त उहे सभई गॾिजी कॾहिं कंहिं हिकिड़े प्लेटफॉर्म ते जदोजहद कनि त उहो कीअं रहंदो? हाणे मां सम्झां थो त हीअ ॻाल्हि न सिर्फ़ु असां चऊं था पर असां ॿुधूं था। बाशऊर सिंध या सिंध जा दानिश्वर, सिंधी क़ौम यानी जस्मम खे पंहिंजे उमेदुनि जो महवर ऐं मर्कज़ सम्झनि था। ऐं इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे त जीअं सिंध मुतहिदा महाज़ शहीद राजा ॾाहिर खां वठी शहीद दुल्ह दरिया ख़ान जी मज़ाहमत ताईं ऐं हुर तहरीक खां रूपले कोहलीअ जे मज़ाहमत जो जस्म हिकिड़ो तसलसल आहे। ऐं इहा सॼी सिंध इन खे तस्लीम करे थी या सिंध जा जेके बि बाशऊर माण्हू आहिनि उहे इन खे तस्लीम कनि था। ऐं तारीख़ में मां सम्झां थो त जीअं सिंध मुतहिदा महाज़ जो ठहिणु, ऐं मां ईअं चवंदो आहियां त शायदि ही आख़िरी जंग हूंदी असांजी, आख़िरी मज़ाहमत हूंदी सिंधू देश जे आज़ादीअ जे बहालीअ जी, जंहिंखां पोइ असीं कॾहिं बि न ग़ुलाम रहंदासीं ऐं कॾहिं बि वरी ॿी जेका अहिड़े क़िस्म जी असांखे मज़ाहमत करण जी उहो न थींदी। छाकाणि त 21वीं सदीअ में हिकिड़ो भेरो असांजो वतन सिंधू देश जेकॾहिं आज़ादु थी वियो त असां साइंस, टेक्नोलॉजी, तालीम, इंडस्ट्री इन में अॻिते वधंदासीं। असीं पंहिंजूं जेके तारीख़ में कमज़ोरियूं रहियूं आहिनि उन्हनि कमज़ोरियुनि खे असीं दुरुस्त करे ऐं यानी क़यामत ताईं पोइ सिंधू देश जेको आहे उहो उनजी बका ऐं सलामती रहंदी। हाणे चऊं था त जीअं सिंध मुतहिदा महाज़ जो ठहिणु, मूं हुन ते ॻाल्हायो आहे त खोड़ अहिड़ा मामला, अहिड़ियूं कचायूं फिकायूं थियूं पिए असांजे उन वक़्त जे उन्हनि अॻुवाणनि खां जिन ते ॻाल्हाए चुको आहियां ऐं हाणे शायदि न ॻाल्हाइजे। त हू जेको मैच फिक्सिंग वारी मूं ॻाल्हि कई, जीअं सिंध मुतहिदा महाज़ जॾहिं ठही, मां हिकिड़ी ॻाल्हि अॼु वरी तव्हांजे अॻियां रिकॉर्ड ते आणियां थो, सॼी सिंध खे ख़बर आहे ऐं हुजणु घुरिजे त जस्मम जे ठहिण खां अॻु में क़ौमी तहरीक ऐं रियासत जो जेको तालुक़ु हूंदो हो, मूं हिन ते अॻु में पंहिंजनि कंहिं इंटरव्यू में बि चयो आहे त उहो ईअं हूंदो हो जीअं सोरो ऐं नाठी हिक ॿिए खां कावड़ बान, माना नाठी कावड़जे, सोरे खे मारींदो कोन, सोरो केतिरो बि कावड़जे नाठीअ खे मारींदो कोन, कावड़ थींदी, रुसाणो परचाणो थींदो, शिकवा शिकायत थींदी। क़ौमी तहरीक जो ऐं रियासत जो हिक ॿिए ॾांहुं रवैयो जस्मम जे ठहिण खां अॻु में ईअं हूंदो हो। तव्हां भली रिकॉर्ड ॾिसो जदोजहद जो, जीअं सिंध जो ठहिणु, उनजी जदोजहद, मज़ाहमत सॼो तव्हां जाइज़ो वठो। जॾहिं जस्मम ठही उन खां पोइ इहा शइ साबित थी त सिंध जी क़ौमी तहरीक ऐं रियासत पाण में दुश्मन आहिनि।
जसमम जे ठहण खां पोइ इहा शइ साबित थी त रियासत सिंध जी दुश्मन आहे ऐं सिंधी क़ौम जेका आज़ादीअ जे लाइ जदोजहद करे थी उहा रियासत खे पंहिंजो दुश्मन सम्झे थी। इहा हेॾी वॾी जेका हासिलात आहे, यानी असां रियासत खे उघाड़ो करे क़ौम जे अॻियां बीहारियो त हीउ फाशिज़म आहे, हीउ कब्ज़ो आहे, हीउ जबर आहे, ऐं हे जेको असीं खीर खंड न आहियूं, रुसण ऐं परचण वारी जदोजहद कान्हे का, पर हिक ॿिए खे या असां रहंदासीं या पंजाब रहंदो। ऐं साईंअ जो फ़िक्र बि इहो आहे त जे सिंध रहंदी त पंजाब ख़तमु थींदो, जे पंजाब ख़तमु थींदो पाकिस्तान ख़तमु थींदो त पोइ सिंध रहंदी। तंहिंजे करे जंहिं ॾींहुं रियासत खे इहा ख़बर पई त हे जेको आहे हक़ीक़ी तौर ते इनकलाब जी आज़ादीअ जी जदोजहद जी ॻाल्हि कनि था, त रियासत पंहिंजा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांखे घेरो कयो, अंदरां घेरो थियो, पंहिंजनि जे सूरत में मुखालिफ़ पैदा कया विया, रियासत असांजे कारकुननि खे खंभियो, शहीद कयो, टार्चर कयो, केतिरा अञा ताईं गुम आहिनि। तंहिंजे करे उहा जेका जदोजहद आहे उन में मां क्लियर पंहिंजे क़ौम खे ॿुधायां थो त असीं कंहिं बि सूरत में हिन रियासत खे शिकस्त ॾींदासीं, इहो मुंहिंजो वाइदो आहे पंहिंजे क़ौम सां। हा, जदोजहद कॾहिं सुस्त थिए थी, कॾहिं तेज़ थिए थी, कॾहिं वरी विचथरी थिए थी, इहो थींदो, कॾहिं वसीलनि जी खोट आहे, कॾहिं के ॿिया मसइला अॻियां अचनि था, पर असां हिन रियासत खे गैर फितरी सम्झूं था। असां सिंधी क़ौम ऐं सिंध वतन जे मथां हिन जबरी कब्ज़े खे नाजाइज़ सम्झूं था। तंहिंजे करे असांजी जदोजहद जेका आहे उहा आज़ादीअ जे लाइ कंटिन्यू हलंदी। थोरी थधाई, थोरी घणाई, इहा नेचुरल ॻाल्हि आहे, या थिए थी, इन जा जीअं मूं चयो त मुख़्तलिफ़ सबब आहिनि, पर फ़िक्री तौर ते पंहिंजे इरादे में, पंहिंजे अज़्म में जसमम अॼु बि मुज़फ़र भुट्टो आहे, जसमम अॼु बि सिराए क़ुर्बान ख्वावड़ आहे, जसमम अॼु बि जेको आहे ज़ुल्फ़कार कोलाची आहे, अफ़ज़ल पवर आहे, रूपलो सिंधी आहे, समीला कलोड़ो, मुनीर ख़ान चोलियाणी। जसमम जेका आहे उहा असांजे सिंध जे नौजवाननि जे रूह जो हिसो बणिजी चुकी आहे। फ़िक्री तौर ते, अमली तौर ते असां कंहिं बि सूरत में, इहा मां सम्झां थो त बलोच कंहिं अॻुवाण जी जेका इहा हिकिड़ी चवणी आहे त दुश्मन सां ठाह मां चई मुंहिंजे हथ जे तरीअ ते जेकॾहिं वार ॼमनि तॾहिं मां दुश्मन सां ठाह न कंदुसि। तंहिंजे करे जसमम ऐं अॼु क्लियर थो कयां त हिन रियासत सां असीं जेसीं ताईं हिनखे ड्राईंदासीं न तेसीं ताईं असांजी जदोजहद कंटिन्यू जारी रहंदी। को बि ॿियो रस्तो कोन्हे को, हे बका जी जंग आहे। हिन बका जी जंग में जेके माण्हू ग़ुलामीअ ते आमना सदकना चवनि था न, असीं उन्हनि खे पंजाबी था सम्झूं। वञो, मां सम्झंदुसि त पंजाबियुनि में वाधारो थियो आहे, पर असीं बीठा आहियूं, असीं विढ़ंदासीं, असीं जदोजहद कंदासीं। इहो असांजो अज़म जेको आहे फ़िक्री तौर ते, तारीख़ी तौर ते, अमली तौर ते मां अॼु क़ौम जे अॻियां रखां थो। ऐं कंहिं बि सूरत में जसमम जेका आहे न उहो पोइ ते मोट न खाईंदी। शहादतूं ई असांजी मंज़िल आहे, ऐं शहादतूं माणींदासीं या फतह माणींदासीं। दोस्तों, मां उम्मीद कयां थो त अॼु जो अव्हांखे हीउ इंटरव्यू जीअं सिंध मुत्तहिदा महाज़ जे चेयरमैन सां यकीनन पसंदि आयो हूंदो। असां ही जेको हिन सिलसिले जी कड़ीअ में ही चोथों इंटरव्यू कयो। असां कोशिशि कई त जेके क़ौमी तहरीक जो मुकमिल अहातो कजे, उन में कहिड़ी दुरुस्तगीअ जी या उन में कहिड़ियूं कमियूं कोताहियूं रहियूं आहिनि उन ते साईं तफ़सीली ॻाल्हाए। ऐं मां सम्झां थो त जेकॾहिं को बि माण्हू ही चारई इंटरव्यू गॾिजी वेही ॾिसंदो त उनखे न सिर्फ़ु जीअं सिंध मुत्तहिदा महाज़ पर सिंध जी क़ौमी तहरीक ऐं उन में जीअं सिंध मुत्तहिदा महाज़ जे चेयरमैन जो 45 साला सियासी सफ़र ऐं उन सियासी सफ़र दौरान 20 साल जी तवील रूपोशी ऐं गुज़िरियल 15 सालनि खां जलावतनी, इहे सभु शयुनि जी झलक नज़र ईंदी। ऐं उन खां वधीक जेको हिकिड़ो अज़म नज़र ईंदो जंहिंजो साईं इज़हार कयो। ऐं मां सम्झां थो त इन अज़म ते जॾहिं असीं सभु सिंध जा क़ौमी वर्कर, कारकुन, हारी नारी, पोरियत इन ॻाल्हि ते बीहंदासीं त सिंध जी आज़ादी घणो परे न आहे ऐं उहा यकीनन असांखे मिलंदी। सो असांजी कोशिशि हूंदी त ईंदड़ वक़्त में बि जेकॾहिं तव्हां मां को दोस्त को सुवाल करणु चाहे त असीं जीअं सिंध मुत्तहिदा महाज़ जे चेयरमैन खां सिंध जे सियासी समाजी मसइलनि ते, क़ौमी तहरीक जे हवाले सां जेकॾहिं का बि अहिड़ी सूरत हाल पैदा थिए थी त उन ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ईंदड़ वक़्त में इंटरव्यू कंदा रहंदासीं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे, जीअं मूं अव्हांखे गुज़ारिश कई त मुंहिंजे चैनल खे अव्हां सब्सक्राइब कयो, वीडियोज़ खे लाइक कयो, ऐं अव्हांखे का तजवीज़ का राय हुजे त तव्हां उहा इनबॉक्स करे सघो था। ऐं आख़िर में वरी बि हिकिड़ी नंढड़ी सलाह त यूट्यूब जी वीडियो खे ॾिसण जे लाइ ज़रूरी आहे तव्हां यूट्यूब तां प्रॉपर अचो ऐं उतां ई अव्हांखे सब्सक्राइब जो ऑप्शन मिलंदो, छो त फेसबुक तां जेका अव्हां लिंक खोलींदा उन में
तव्हां वीडियो त ॾिसी सघो था पर सब्सक्राइब नथा करे सघो। ज़रूरी आहे तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब कयो त न सिर्फ़ु सियासी समाजी मसइलनि ते पर जेको तक़ाबली समाजनि जो जाइज़ो आहे उहो बि मुंहिंजी कोशिशि रही आहे त मुख़्तलिफ़ वीडियोज़ में मूं वरितो आहे। सिंध ऐं हिते यूरोप में कीअं ज़िंदगी गुज़रे थी या कीअं ज़िंदगी जा नियम ऐं क़ानून आहिनि उन्हनि ते बि ईंदड़ वक़्त में ॻाल्हाईंदासीं। कुझु ते ॻाल्हायो आहे त उहे सभु वीडियोज़ तव्हां टाइम ते ॾिसी सघंदा। तव्हां सभिनी जी महिरबानी। सिंध सलामत, साथ सलामत, मोकिलाणी न आहे।